कश्मीर वफाकी हुकूमत पारां रात देर से आवाम ते पेट्रोल बम किराण बाद कश्मीर में भी पेट्रोल कीमतुनि जे वाध सबब शहरी परेशान आहिनि। वधीक ॾिसूं था कश्मीर मां मलक बरकत जी हिन रिपोर्ट में। जी बरकत ॿुधाए जो त पेट्रोल जी क़ीमतुनि सबब अवाम जो छा चवणु आहे। भी घर ताईं न पहुचाइनि था ऐं पेट्रोल मिले ई नथो पंप ते। असां इहो चऊं था पेट्रोल सस्तो करो, महिरबानी करो। आज बिल्कुल इंडिया में मौजूद आहियूं कश्मीर ताज पंप ते। पूरे मुल्क जे अंदर कश्मीर में जो पेट्रोल जो है बुरान है। ॻाल्हि कजे जो किरायनि जी तो किराए में साख्ताबाद जो किरायो जो है 50 रुपया वाध कई वई है। कंदकोट में जो है 30 रुपया वाध कई, गुड्डू जो है 20 रुपया वाध कई वई है। कश्मीर के शहरी जो है काफ़ी मुश्किलात के मुंह रहे अचो तो कश्मीर के शहरनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं, उन छा चवणु आहे। असांजो इहो ई अपील आहे सिंध गवर्नमेंट खे महिरबानी करे पेट्रोल असांखे ॾिनो वञे ऐं पेट्रोल महांगो थी चुको आहे, महांगो ई असांखे नथो मिले। महिरबानी करे असांखे पेट्रोल ॾिनो वञे ऐं हाणे हले थो पेट्रोल 321 रुपए लीटर हले थो, जेको हले पियो 250 रुपए लीटर हुयो, हाणे हिकु ॾींहं में 55 रुपया चढ़ी वियो आहे। महिरबानी करे असांखे पेट्रोल मिलियो वञे ऐं असांजो गाॾी भी घर ताईं न पहुचाइनि था ऐं पेट्रोल मिले ई नथो पंप ते। हाणे पंप भी खाली लॻा पिया आहिनि। महिरबानी करे सिंध मुरादली शाह खे अपील आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे अपील आहे, महिरबानी करे पेट्रोल असांखे ॾिनो वञे। दादा असां इहो चऊं था पेट्रोल 250 रुपये लीटर हुयो, हाणे 350 रुपये थी वियो आहे, 330 रुपये लीटर थी वियो आहे। हाणे ग़रीब माण्हू काॾे वञे, जेको 700 रुपया 500 रुपये मज़ूरी करे थो गाॾी ते पेट्रोल छाजो विझाए। तव्हां पाण ॿुधायो, हाणे 330 रुपये जो टोटली लीटर थी वियो, जेको 250 रुपयो हुयो हाणे 55 रुपया 70 रुपये चढ़ी वियो। हाणे कारू ग़रीब माण्हू हाणे तव्हां पाण ॿुधाए सघो था। असां इहो चऊं था पेट्रोल सस्तो करो, महिरबानी करो। 200 रुपये लीटर हुयो, 250 रुपये लीटर हुयो, हाणे 330 रुपये लीटर थियो आहे। ग़रीब माण्हू काॾे वञे, गाॾियूं ॿिया छॾंदासीं, साइकिलां वठंदासीं या गाॾा वठंदासीं, ॿियो छा करे सघूं था। मुरादली शाह खे अपील आहे, गुज़ारिश करे तेल सस्तो कयो वञे, महिरबानी। तफ़सील खां आगे ॾियण लाइ सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।